औलाद कंदासीं त दुनिया मिसाल ॾींदी। त पोइ कंदड़ उन दादन खे बि सिखत मिलणु खपे। शाबाश जॾहिं परवास कंदो आहे पंज मारींदो आहे ओए पंजा खारींदो आहे। हिकु धमाको सब खत्म है। उनका ॿाहिरि हिक धमाके में खत्म। हितां जी खुश्क ज़मीन खे रहिज ॾींदासीं। अॼु ओड़े खे अहिड़ो ज़ख़्म ॾिबो जो मुंहुं वञी मिटीअ में लॻंदुसि। असां उन्हनि खे रत जा ॻोढ़ा वारींदासीं। इहो सॼो कमु हासिम जो आहे। हुननि बाबा खे मारे ॼण त असांखे बि मारे विधो आहे। मारे असां नांग आहियूं नांग। मरी विया जेके असांजा हुया। जो हिक ॿिए जी रत पीअनि ऐं हिक ॿिए खे ॻोल्हे मारनि। हुननि सां ठहणु मुमकिन न आहे बाबा। ही जेके न जहाज़ आहिनि इहे बिना माण्हुनि जे उॾरंदा। असांजे हथियारनि जी मार खां बची न सघंदो। हाशिम ख़ान ज़िंदगी में ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदो। होतार मुंहिंजो नालो आहे कमदार नूरो। मिड़ई कमु कंदो आहे पूरो। हाणे उन्हनि जूं अखियूं कढी कुतनि ऐं कावनि खे खाराईंदासीं। दिलशर खे मारे छापा कई उन्हनि जे भाउनि खे ॾचे में विझी छॾे। मुंहिंजो रत थो टच के चने सर। हिननि खे हाणे बख़्श कोन कंदासीं। ज़मीन जे टुकड़े जे करे मां पंहिंजो रत वाइण कोन ॾींदुसि। आख़िर हीअ रत जी रांदि केसीं ताईं हलंदी?